सदायती सबका भुख न पासींदा जही तेई ज़ात जी जुम्बश नाहे जा मूसा हले सा जा जी अॼोको असांजे हिन स्टूडियो में हाज़रीन जेको महिमान आहे उहो नौशरो जो छा पर सिंध जो मोती दाणो आहे। अॼोको असांजो महिमान आहे साईं असगर अली भट्टी साहब। साईं हिकु प्रोफेसर आहे ऐं साईं तालीम में पंहिंजो पाण विञायो आहे। साईं अदीब तख़लीकार शाइर ऐं हिकु बहितरीन इंसान सां गॾोगॾु शफ़ीक उस्ताद आहे। सवाली खाका लिखी चुको आहे ऐं साईं नज़म में पंहिंजी शाइरी बि कई आहे। नज़म में साईं तमामु घणो पुख़्तो नज़र अचे थो जॾहिं त साईं जी टी सिंफ़ आहे जेका साईं जी शाइरी आहे जेका वॾनि वॾनि सिंध ऐं पाकिस्तान जे नामियारनि गुलकारनि रेडियो ऐं टेलीविज़न ते ॿुधाई आहे। अचो त मां तव्हांखे पंहिंजे महिमान साईं मोहतरम जनाब असगर अली भट्टी बि मुंहिंजो नालो आहे अली असगर, ज़ात जो आहियां भट्टी। अदबी हवाले सां लिखंदो आहियां असगर भट्टी फिरियाई। 7/4/68 यानी साल 1968 जी 7 तारीख़ अप्रैल महीने जी मुंहिंजी पैदाइश थी। दरिया खां जेको रस्तो खारूशा तरफ़ ईंदो आहे ॻोठ दातू जो पनो में मुंहिंजी पैदाइश थी ऐं मूं मैट्रिक कई 1984 में दरिया हाई स्कूल मां। इंटर कईसीं 1986 में गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारो मां। 88 में असां BSc पास कई गवर्नमेंट कॉलेज नवाबशाह मां। साल 1982 यानी जॾहिं आउं 8वीं पढ़ंदो हुउसि त मूं शाइरी शुरू कई ऐं 2 सालनि खां पोइ मैट्रिक या फर्स्ट ईयर जे ज़माने खां शाइरी जे क़ाइदनि कानूननि वज़न पर इन्हनि शयुनि में मूंखे काफ़ी पुख़्तगी हासिल थी ऐं सिंधी शाइरी जे जदीद क़दीम सिंफ़ुनि ते लिखंदो रहंदो आहियां ऐं गॾो गॾु पंहिंजी नसली किताबनि ते मुक़दमा मुआज़ पेशकश तार ऐं अदबी मकाला मुंहिंजा काफ़ी लिखियल आहे। इहो मुख़्तसर कुझु आहे अदबी इल्मी नमूने जो तारफ़ ऐं गॾो गॾु असिस्टेंट प्रोफेसर आहियां डिग्री कॉलेज खारूशा में। पहिरां हाई स्कूल टीचर हुउसि, जूनियर स्कूल टीचर 88 खां वठी ऐं 96 ताईं। 96 खां वठी वरी 2000 ताईं HSD हुउसि। उन खां पोइ वरी प्रोफेसर कमीशन में फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन में पास कयो ऐं सुपीरियर साइंस कॉलेज खैरपुर में लेक्चरर हुउसि। शाइरी जो टोटल सिंफ़ूं कयूं ऐं शाइरी जो ॿाहिरि वज़न उहो कीअं आहे ऐं उहो थोरो असांखे खोले सम्झायो त जीअं असांजो नाज़रीन जेको आहे सो असांजो सिंध जो नौजवान ॿुधे त ख़बर पए हुनखे त शाइरीअ में ॿाहिरि वज़न बि थींदा आहिनि, शाइरीअ जूं सिंफ़ूं बि थींदियूं आहिनि ऐं उहे सिंफ़ूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि अॼु असां तव्हां खां ॿुधंदासीं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त शाइरी जूं सिंफ़ूं ईअं त सभ खां मथे आहे पर उन्हनि खे सामाईन जे लाइ सवलाईअ सां सम्झाइण जे लाइ हिकिड़ो तरीक़ो थो इस्तेमालु कयां मौज़ू वार सिंफ़ूं ॿुधायां थो। मिसाल तौरु मूंखां तव्हां सवाल था कयो या केरु पुछे थो त मज़हबी शाइरी, हाणे मज़हबी शाइरी में हमद अची थो वञे, नात अची थी वञे, मनक़बत अची थी वञे, मनाजात अची थी वञे, कसीदो अची थो वञे, मरसियो अची थो वञे, दोहो अची थो वञे। इहे सभु जेके आहिनि मज़हबी सिंफ़ूं आहिनि। हाणे इहे हिन जा नाला आहिनि। वरी हाणे हिन ते तमामु तफ़सील सां ॻाल्हि ॿोलण जी ज़रूरत आहे। हाणे ईअं हिकिड़े ते अलॻि ॻाल्हाए सघे थो कहिड़ो मौज़ू हुजे थो त हमद चइजे, नात चइजे, हिन में अंदरूनी फ़र्क़ु कहिड़ो आहे, फ़नी फ़र्क़ु कहिड़ो आहे, मौज़ूआती फ़र्क़ु कहिड़ो आहे। पर आउं पहिरां तव्हांजे सुवाल खे अॻिते हल करे वञा तंहिंखां पोइ वरी जेकर हिन ते मूंखां पुछियो वियो त हुन ते वज़ाहत सां ऐं एतमाद सां ॻाल्हाए सघां थो। हाणे मज़हबी शाइरी जूं कुझु मूं तव्हांखे सिंफ़ूं ॿुधायूं। वरी सिंध जे असासी शाइरी क़दीम सिंधी शाइरी ठेठि सिंध जे धरतीअ ते जेका थींदी हुई उहा पहिरां बेत ऐं पोइ ॿिए नंबर ते वाई। अॻिते हली टी सिंफ़ जेका सिंध में जी शाइरी में शामिलु थी उहा काफ़ी। ऐं हाणे वरी धारियूं सिंफ़ूं जेके सिंध जूं न हुयूं हिते असां वटि आयूं उहे हाणे फारस खां असां वटि गज़ल आयो जे तमामु पंहिंजी जाइ जोड़े वरिती गज़ल। असां ॿाहिरीं सिंफ़ुनि मां असां वटि कतो आयो, कतात जंहिंजो जमो चवंदा आहियूं उहो असां वटां ॿाहिरि आयो। नज़्म जेतोणीकि सिंध में बि लिखियो वेंदो हो क़दीम शाइरीअ में बि, पर जदीद शाइरी जो बुनियाद बि घणो घणो नज़्म ते आहे त नज़्म बि सिंध में तमामु बहितर लिखियो थो वञे। हाणे इन सां गॾु वरी जेके ॿियूं अहिड़ियूं सिंफ़ूं ॿाहिरियूं आयूं जंहिं ते अॼु ॾींहं ताईं नाला बि अरबिक नोयत जा आहिनि, अरबी अंदाज़ आहिनि। उन्हनि में आहिनि मुस्तज़ाद, मुसमिस, मुख
मुखमिस रुबाई ये असां ॿाहिरियूं सिंधूं आहिनि। अहिड़े नमूने सां वरी हिंदी शाइरी मूं असां वटि आयो तो कमाल जा हिंदी शाइर कबीर भगत तुलसीदास मीराबाई क्लासिकल शाइर थिया। हाणे वरी असां वटि यूरोप खां फ्रांस खां जापान खां ॿियूं सिंधूं आयूं जन जदीद शाइरनि जन खे लबेक चयो ऐं उहे सिंध में सुठे नमूने सां लिखियूं वञनि थियूं। हाणे उन्हनि सिंधुनि मां असां वटि तराई आहे सानेट आहे उहे सिंधूं असां वटि पंहिंजी जाइ जोड़े चुकियूं आहिनि। ट्रेड़ू आहे जंहिंखे असां हाइको आहे जंहिंखे असां ट्रेड़ू था चऊं जापान मां असां वटि आयो। हाणे उनजो बि वरी फन आहे उन ते बि ॻाल्हाए सघिजे थो त पोइ कहिड़ी सिंध पई कीअं अंदाज़ हुजे त असां हुनखे ट्रेड़ू था चऊं। ईअं वरी असांजी कुझु अहिड़ियूं सिंधूं आहिनि जंहिंखे असां लोक सिंधूं था चऊं जिन में असांजो जमालो आहे असां वटि उमिरि जो आहे असां वटि जेको आहे सो मोरो आहे मोरो वेठी ॻायां ढोलिया अहिड़े नमूने त मोरो जी हिकिड़ी सिंफ आहे। ईअं वरी ठेठि सिंफूं आहिनि ईअं कलाम ओरा सभिनी सिंफुनि खे चइबो आहे कलाम ॿुधायो पोइ हुजे बि सिंफ में ॿुधाए पर हिकिड़ो कलाम असां वटि काफ़ी जे नोयत जी सिंफ बि अलॻि आहे कलाम जी सिंफ। त इहे सिंफूं जेकियूं मूं चयूं उहे असां वटि सिंध में सुठे नमूने सां लिखियूं वञनि थियूं ऐं असांजे सिंध जा शाइर भरपूर नमूने सां इन्हनि सिंफुनि ते तबाज़माई कनि था ख़्याल आराई कनि था ऐं पंहिंजे फ़िक्र खे पंहिंजे फन खे पंहिंजे अंदाज़ अतवार खे ऐं पंहिंजे तख़युल खे इन्हनि सिंफुनि में समेटे ऐं असांजे आॾो पेश कनि। साईं असगर भटी बिरयानी साहिबु तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हां जेके 65 किताबनि जा मुहाग लिखिया आहिनि उहे सिंध जा कहिड़ा शाइर ऐं अदीब हुआ त असां जीअं नाज़रीन खे ॿुधाए सघूं ऐं नाज़रीन खे ॼाण पइजी सघे त साईं कंहिंजा कहिड़नि किताबनि जा मुहाग अदीबनि शाइरनि जे किताबनि ते वॾी महिनत सां मुहाग लिखिया आहिनि मुक़दमा लिखिया आहिनि पेशकश लिखिया आहिनि उनजा तारीफ़ लिखिया आहिनि त उन्हनि मां कनि नामवर जा मिसाल तौर मां ॿुधायां थो असांजे ज़िले जो तमामु वॾो शाइर सिर्फ़ु ज़िले जो न बल्कि ईअं चवां त सॼी सिंध जो बल्कि सिंधी ॿोली जे हवाले सां जिते जिते सिंधी ॿोली कराई थी वञे उते उनजी नामाचारी ऐं उनजो कमु आहे। साईं राशिद मोराई साहिब जे हिकिड़े किताब दीवान राशिद जो तफ़सीली मुहाग लिखियो आहे ऐं उन खां पोइ साॻी शख़्सियत साईं राशिद मोराई जो हिकिड़ो ॿियो किताबु आहे शाइरीअ जो दर्द में दिलजोई उनजो मुहाग लिखियो आहे जेको तमामु घणो पसंदि कयो वियो आहे। उन खां सवाइ सांगड़ जे तमामु वॾे शाइर असीं नंढड़ा हूंदासीं त रेडियो में उनजा कलाम ॿुधंदासीं जनाब आजिज़ हुजण साहिबु अलाह उनखे जन्नत विझाए उनजी किताब इश्क आॾेरी वल जो भरपूर मुहाग मुंहिंजो लिखियलु आहे। उन खां सवाइ सांगड़ जी धरती जो हिकिड़ो नामियारो अदीब लतीफ़ साईं जो वॾो पारखू साईं जनाब अब्दुल रशीद बिगारी साहिब जी आत्मकथा आहे वेहण मून वड़ा उनजो मुहाग आदिर्शी उस्ताद जे नाले सां मुंहिंजो लिखियलु आहे। उन खां सवाइ असांजे पंहिंजे ज़िले जो हिकिड़ो कोना मश्क शाइर भेरिया शहर सां जेको तलक आहे हकीम ग़ुलाम मोहम्मद अर्शी उनजो दीवान आहे जेको मूं ई तरतीब ॾिनो आहे दीवान अर्शी उनजो तफ़सीली मुहाग रिंदे दीदम जे उनवान सां मूं लिखियो आहे। पंहिंजे ई ज़िले जो हिकिड़ो नामवर शाइर आलाणीअ जो असांजो प्रोफेसर दोस्त हो जनाब शबीर हाले पोटो उनजी शाइरी जो किताबु आहे तो बि कुझु बि न उनजो मुहाग मुंहिंजो लिखियलु आहे। मिठाणनि जो हिकिड़ो डॉक्टर आहे मंसूर मलक साहिबु उनजो किताबु आहे जाम छुटके पियो उनजो मुहाग मूं लिखियो आहे। नवाब शाह जेको हाणे शहीद बेनज़ीराबाद सॾिजे थो उतां जो हिकिड़ो नामवर कोना मश्क शाइर ऐं त ईअं चवां त मुंहिंजे अदबी उस्तादनि में उनजो नालो फ़ख्र सां कंदुसि जनाब साईं पीर ज़ियाउद्दीन ज़िया ख़्याली जेको हाजी अहमद मलाह खां पोइ सिंध में तजनी सरफ़ी जो तमामु वॾो शाइर हो त उनजो किताबु आहे साईं जो फातम पटकणा उनजो मुहाग मुंहिंजो लिखियलु आहे। ईअं ऐं तरतीब सां ॿुधाईंदो साईं मां उर्दू किताब लिखण में तव्हां उन उर्दू किताब जे मुहाग लिखण में तव्हां छा महसूसु कयो? अच्छा ॿोलियूं सभु अहमियत वारियूं आहिनि फ़िक्र जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं मुंहिंजो हिकिड़ो क़रीबी दोस्त आहे उनजी महिरबानी हो त मूंखे पंहिंजो अदबी उस्ताद चवंदो आहे प्रोफेसर अशरफ अली अशरफ उनजो उर्दू शाइरी जो ॾाढो ख़ूबसूरत मजमूओ आहे मुझे फिर से मोहब्बत हो गई तो उनजो मुहाग
हिंदुस्तान में ॾाढा मक़बूल बि आहिनि ऐं उन्हनि मूंखे साराहियो आहे त ईअं असां वटि पोइ तसब या तफ़रको या इन ख़्याल जा न आहियूं त ॿोलीअ जी ॻाल्हि आहे, अदब जी ॻाल्हि आहे, अख़लाक जी ॻाल्हि आहे, समाज में जागृता जी ॻाल्हि आहे, इंसानी अहसासनि जी ॻाल्हि आहे, तख़युल जी अंशा पर्दाज़ी हुजे, फन ऐं फ़िकुर जो तवाज़ुन हुजे त उन ते असीं लिखण जे लाइ कहिड़ी बि ॿोलीअ ते लिखण जे लाइ तयारु आहियूं ऐं असीं उन ते सुठे नमूने सां लिखी सघूं। तव्हां नज़म जा तक़रीबन 5 किताबनि जेतिरी शाइरी तव्हां वटि मौजूदु आहे, तव्हां उहा अञा ताईं छपराई न आहे? किताबी सूरत में अलॻि ईअं त मां अञा न छपराए सघियो आहियां, पर सिंध जे तमामु मयारी रिसालनि में नई ज़िंदगी, पैगाम, बहिराण, अहिड़े नमूने सां काफ़ी साञाल उन्हनि रिसालनि में मुंहिंजी शाइरी, कराची खां ॿियो रिसालो लिखंदो नवनियापो, उन्हनि में मुंहिंजी शाइरी शाया थियल आहे चङे तइदाद में, बाक़ी किताबी सूरत में अञा न आई आहे। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त किताब शाया कराइण में शाइर वॾे एहतियात तदब्बुर खां कमु वठे, मसरूफ़ ज़िंदगी आहे माण्हुनि जी, चूंडे चूंडे अहिड़ी शाइरी जेका ज़रूरी सम्झिजे त इहे सिंधी अदब जो हिसो बणिजे त उहा शाइरी शाया कराए ऐं माण्हुनि जे आॾो पेश कजे त जीअं माण्हू उन मां लाभ हासिलु करे सघनि, ॿोलीअ जो फ़ाइदो थिए ऐं सिंधी अदब जा जेके क़दुर आहिनि, सिंधी अदब जी जेका फुलवारी आहे उहा ज़रख़ेज़ थिए ऐं उन में ख़ूबसूरत इज़ाफ़ो थिए। इंशाअल्लाह इरादो रखां थो त पंहिंजी शाइरी शाया कराईंदुसि ऐं उहा असां सभिनी जे इंशाअल्लाह हथनि में ईंदी ऐं अनक़रीब उन कंदुसि। साईं, तव्हां असांखे इहो ॿुधायो त अॼु जी जेका नौजवान शाइरी करे पियो उहा तव्हां कीअं था ॾिसो, ऐं जेकी कैसेटी शाइरी आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? उनजो घणो हिसो क़ाबिल मज़मत आहे, अख़लाक़ी क़दुर बि थींदा आहिनि ऐं वैल्यू क़दुर तव्हांजे आॾो पेश कयां थो त जेका शाइरी पंहिंजे घर में पंहिंजी न्याणीअ सां गॾु, पंहिंजी भेण सां गॾु, पंहिंजी माउ सां गॾु नथी ॿुधी सघिजे, नथी पढ़ी सघिजे, उहा शाइरी सिंधी अदब में शामिलु कई वञे त इहा वॾी नाइंसाफ़ी थींदी, इहा सिंधी अदब सां वेसा ठाती थींदी। इन क़दुर जे बुनियाद ते जेकॾहिं तव्हां सिंधी जी कैसेटी शाइरी उहा तव्हां ॿुधंदव त तव्हांखे काफ़ी उनजो हिसो अहिड़ो लॻंदो ऐं तव्हांजे पंहिंजे अंदर में हिकिड़ो अहसासु उभरंदो त हीअ शाइरी, हीअ अंदाज़, अहिड़े नमूने जे इश्क मोहबत जूं ॻाल्हियूं असां माण्हुनि खे न पचारणु घुरिजनि, न करणु घुरिजनि। तंहिंजे करे आउं कैसेटी शाइरी जी त हिमायत बिल्कुलु कोन थो कयां, मां सवाइ उन्हनि चंद शाइरनि जे, छो त कैसेटुनि में असांजी असासी शाइरी, असांजे सूफ़ियुनि जी शाइरी, बुज़ुर्गनि जी शाइरी जो बि घणो हिसो अची वियो आहे। उहे ई फनकार जेके आम शाइरनि खे बि ॻाइनि था, उहे साॻे वक़्तु वरी वॾनि वॾनि फनकारनि खे बि ॻाइनि था। त मां जेका मुज़मत थो कयां उहा उन शाइरी जी थो कयां जेका शाइरी ॿुधण जे लाइक़ु न आहे, घर में ॿुधी नथी सघिजे। त बाक़ी जेका असासी शाइरी आहे, सूफ़ियाणी शाइरी आहे, क्लासिकल शाइरी आहे, रूमानवी शाइरी आहे, अवामी शाइरी आहे, मज़ाहमती शाइरी आहे, उनखे असां ख़ुशामदीद था चऊं। उहा असांजे अहसासनि जी तारीख़ आहे ऐं असांजे जज़्बनि खे उहा जवान थी करे, असांखे उन मां उत्साह थो मिले। असांजे माण्हुनि जी हक़ीक़ी तारीख़ शाइरीअ में पोशीदा आहे, उहा जीअं पढ़ी वेंदी, ॻाई वेंदी, मुख़्तलिफ़ जाइनि ताईं पुॼाई वेंदी त उन में सिंध जे माण्हुनि जा क़दुर, उथणी वेहणी, अंदाज़, अतवार, सोचूं, उनजो स्वभाव स्वाभाविक नमूने सां पेश थींदी। साईं, तव्हां असांखे इहो ॿुधायो त अॼु जो जेको नई टही जो शाइर आहे उनजी किताबी सूरत अचे पई, उनखे जेको आहे नई टही जी शाइर जी किताबी शाइरीअ खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं उन ते तव्हां कुझु असांजे नौजवान शाइरनि खे उहो मैसेज ॾियणु फरमाईंदव? बहितरीन शाइरीअ जो हिकिड़ो क़दुरु तव्हांजे आॾो वाज़े कयां ऐं हिन तव्हांजे चैनल जे थ्रू जेको पैगाम जी सूरत में इख़्तियार कंदो त जंहिं शाइरीअ में जे फन ऐं फ़िकुर में भरपूर तवाज़ुन आहे उहा शाइरी शाहकार आहे। अहिड़ी शाइरी जंहिं ते ख़्याल ऐं उनजो जेको फन आहे उन में भरपूर उहो पाण में मैच करे, त जहिड़ो ख़्यालु हुजे ओहिड़ो फन बि उनखे मिले, ओड़ा लफ़्ज़ बि मिलनि, ओड़ी अदायगी बि मिले, त उहा शइ असांखे वधीक छुहंदी। कॾहिं ईअं थो थिए त कंहिंजे ख़्याल ते फन ग़ालिब अची थो वञे, ख़्याल खे घोटो अची थो वञे। कॾहिं वरी छा थो थिए त कंहिंजो फन वरी फ़िकुर ते ग़ालिब अची थो वञे, कंहिंजो वरी फ़िकुर फन ते ग़ालिब अची थो वञे, त उहो तवाज़ुन नथो रहे। उहो जेको तवाज़ुन नथो रहे त उन में वरी उहा मौसीक़ियत पैदा नथी थिए।
इन जे करे इहे सभु पहलू छॾे बाक़ी जन जन नौजवाननि जी शाइरी या असांजे बुज़ुर्गनि जी शाइरी जा त उहा फन ई फिकुर जो तवाज़ुन असांखे ॾिए थी त उहा शाइरी असांजे हथनि ते आहे असां उनखे क़बूल था कयूं असां उन शाइरी खे सारायूं था ऐं कंहिंजा कंहिंजा नाला खणा नौजवान तमामु सुठो लिखनि था ऐं सिंधी अदब सां भरपूर लिखाइनि। साईं हिकिड़ो ॿियो हिकिड़ो सुवालु आहे सिंधी अदब संगत त सिंधी अदब संगत जेका सिंधी ॿोलीअ जी तमामु बहितरीन में बहितरीन हथियार सम्झो वेंदो ऐं सिंध जो तहफ़ुज़ ईअं सम्झंदासीं त सिंध जो तहफ़ुज़ सिंधी अदबी संगत ई कंदी। अॼु जेको सिंधी अदबी संगत खे जंहिं नज़र सां असां ॾिसूं था तव्हां छा था उनखे ॾिसो? एशिया जी वॾे में वॾी तंज़ीम आहे सिंधी अदबी संगत जो सिंधी अदब जी तारीख़ में तमामु फ़ाल किरदारु रहियो आहे। सिंधी अदबी संगत सां सिंध जे अदीबनि शाइरनि जो जियाफ़ो आहे। सिंधी अदबी संगत असांजी माउ तंज़ीम आहे। बदकिस्मतीअ सां चवणो थो पवे दुख मां चवणो थो पवे त सिंधी अदबी संगत सां लाॻापियल खोड़ दोस्त मुख़्तलिफ़ धड़नि जो शिकार आहे ऐं उहे उन्हनि धड़नि जी सूरत इख़्तियार करे ऐं सिंधी अदब खे गोया खे नुक़सानु ॾिनो आहे। असां वटि छा थो थिए त जेकॾहिं को अदीब शाइर आहे पहिरां इहो ॾिठो थो वञे ईअं कयो करणु न घुरिजे पर ॾिठो इहो थो वञे त हीउ कंहिंजी लाबी जो माण्हू आहे कंहिंजे ग्रुप जो माण्हू आहे कहिड़े धड़े जो आहे। पोइ जेकॾहिं उहो धड़ो उन अदीब शाइर सां हमआहंग आहे त उहो उनजे प्रोग्राम में वेंदो उनजी तारीफ़ बि कंदो उनखे साराईंदो बि उन ते पेपर बि पढ़ंदो लिखंदो ऐं उन ते पंहिंजा वीचार बि वठींदो उनखे ओन बि कंदो। पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं उहो कंहिंजी वरसी आहे कंहिंजी सालगिरह आहे कंहिंजे किताब जी तक़रीब आहे मुहावरती तक़रीब आहे पर हू उनजे लाबीअ जो न आहे उनजे ग्रुप जो न आहे उन धड़े जो न आहे त हू उन में वञण बि पसंदि कोन थो करे पर उन ते लिखे बि नथो उन ते ॻाल्हाए बि नथो। अञा मां तव्हांखे हैरत में ॿुधायां त जेकॾहिं को दोस्त हुनजे ख़्याल जे उबतड़ कंहिं ॿिए धड़े में वञे थो त हू उन ते बि पंहिंजे दोस्तीअ जी हुजत या अहिड़ी का ॻाल्हि अंदाज़ अतवार करे हुनखे बि गोया कुझु ॼण त ईअं हिसाए थो विझे या हुनखे रंडाए थो विझे या पंहिंजी हू न बि रंडिजे न बि सघे पर हू पंहिंजी कोशिशि कंहिं हद ताईं ईअं बि कई थी वञे। इहे पहलू अदीबनि में न हुजणु घुरिजनि। अदब इन्हनि नफ़रतुनि खां कीने किरोध हसद ऐं अक़रबा परवरी ऐं इन्हनि शयुनि खां पाक हुजणु घुरिजे। अदब जो मयार इन्हनि सभिनी शयुनि खां मावरा हुजणु घुरिजे। असांखे पाण में मुतफ़िक़ थियणु घुरिजे असांखे पाण में इतिहाद करणु घुरिजे असांखे सिंधी ॿोलीअ खे ओन करणु घुरिजे ईअं ओन करणु घुरिजे ईअं पंहिंजो करणु घुरिजे जीअं असां पंहिंजूं ज़ाती शयूं ओन कंदा आहियूं। ऐं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त जेकॾहिं मुंहिंजी या तव्हांजी या कंहिंजी का ज़ाती शइ आहे ज़ाती प्रॉपर्टी आहे उते जेकॾहिं केरु गंद उछड़ींदो या उते केरु का भित खणंदो या उनखे पाइण जी कोशिशि कंदो या उनखे थोरो ख़राबु करण जी कोशिशि कंदो असां तड़पी पवंदासीं असांजी दिलि में हिकिड़ी बेचैनी पैदा थींदी दाहूं कंदासीं कूकूं कंदासीं वारो वारो कंदासीं चङे मथे खे ॿुधाईंदासीं दरख़्वास्त लिखंदासीं जुडिशरी ॾे वेंदासीं बाबा हीअ असां सां नाइंसाफ़ी आहे नाहक आहे असांजी पंहिंजी पर्सनल शइ त ईअं पियो थो थिए। ईअं सिंधी अदब खे बि असां पंहिंजो कयूं सिंधी ॿोलीअ खे असां पंहिंजो कयूं कोन कयूं। जेकॾहिं सिंधी ॿोली सां हथु जुड़ान थिए सिंधी अदब सां हथु जुड़ान थिए सिंधी अदब सां केरु वेसाहगाती करे त असां सभु मुतफ़िक़ थी उनजो ॼमी अदबी नमूने सां अख़लाक़ी अंदाज़ सां तरीक़े सां उनजो असां दिफ़ा कयूं पंहिंजी ॿोलीअ जो ऐं उनजे मदे मुक़ाबिल बीह वञूं पर असां पंहिंजो पर उन सॼे हुअण जे बजाए असां हूअं बि था थियूं जेको मां पहिरां रोइणो रोई वेठुसि त उहो ईअं न हुजणु घुरिजे। मां शख़्सी तौर ते इन्हनि सभिनी ग्रुप बंदियुनि खां इन्हनि अॾनि रवियनि खां बिल्कुलु मां ॾिसंदव त थोरो पाण खे इन्हनि शयुनि में न उलझायो आहे। ऐं मुहबत जो हामी आहियां मुहबत खे इंसानियत जो तक़दुस सम्झां थो इंसानियत जी निजात सम्झां थो। इहा मुहबत असांखे इदारनि में बि हुजणु घुरिजे पंहिंजे अदब दोस्तनि सां बि हुजणु घुरिजे अदबी तकलीफ़ुनि ॾांहुं बि हुजणु घुरिजे तॾहिं ई असां अदब दोस्त शाइर अदीब दानिश्वर नक़ाद सिंधी ॿोलीअ खे आलमी मयार ते पुॼाए सघंदासीं। हैरत जी ॻाल्हि आहे जंहिं ॿोलीअ में शाह लतीफ़ जहिड़ो शाइर आहे उन ॿोलीअ खे अञा अक़वाम आलम में उहो दर्जो नथो ॾिनो वञे त इहा कंहिंजी कोताही आहे। उहो मवाद त असां वटि आहे उहो फ़िकुर त असां वटि आहे असां वटि सॼी दुनिया खे ॾेखारण जे लाइ भेजाई असां वटि काफ़ी आहे पर असां उन जे बावजूदि बि ॼण असां उहा हैसियत सिंधी अदब खे न ॾियारे सघिया आहियूं पंहिंजे ज़ाती रंजिशुनि रवियनि ऐं ग्रुप बंदियुनि जे करे। इहा न हुजणु घुरिजे। मुंहिंजी अपील आहे
मां हथ ॿधी दोस्तनि खे गुज़ारिश थो करियां त ख़ुदा तव्हां वॾे मक़सद कारण पंहिंजूं ज़ाती अनाऊं ऐं नंढियूं जेकी तव्हां जूं शयूं आहिनि उन्हनि खे छॾे ॾियो। इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि, इंसान आहे, ॿ ठिकर वठर कंदा आहिनि, कुझु न कुझु इंसाननि जे दरमियान ईअं पियो थींदो आहे, पर वरी बि माण्हू पाण में मुतफ़िक़ थिए, मुतहद थिए, हिक ॿिए खे वेझो आणे। उहो फ़लसफ़ो जेको इंसान खे इंसान जे वेझो थो आणे उहो अज़मत जो हामिल आहे। उहो फ़िक्र जेको माण्हू खे माण्हूअ खां परे करे छिनी छॾे, विछा विझी छॾे, विथियूं विझी छॾे, हिक ॿिए जे माण्हू खां परे हलियो वञे, उहे फ़लसफ़ा फ़िक्र ऐं अंदाज़ वारा उहे क़ाबिल मज़मत आहिनि। तंहिंजे करे कुझु सम्झ ऐं दानिश ऐं अदब जूं तक़ाज़ाऊं इहे आहिनि त पाण में मुतफ़िक़ थियो, मुतहद थियो ऐं सिंधी अदब जे लाइ कमु कयो। साईं, इश्क खां सवाइ को बि इंसान आजो न आहे। मखदूम तालिबुल मौला जो शेर आहे त इश्क बिना आदमी जीअं ढॻो या ढोर या गपी थींदो गप में या गाए वेंदसि चोर। त ॼण इहो हिकिड़ो इस्तिलाह बि आहे सिंधीअ में त हाणे इश्क खे इन ज़िमरे में न वठणु घुरिजे त को फ़र्द वाहिद सां हिकिड़े बालिग नज़र माण्हूअ जो, हिकिड़े शऊर रखंदड़ माण्हूअ जो, हिकिड़े अहले इल्म माण्हूअ जो, मुतालियो कंदड़ माण्हूअ जो इश्क पंहिंजे वतन जी हर शइ सां हूंदो आहे। कलम सां हूंदो आहे, किताब सां हूंदो आहे, पटीअ सां हूंदो आहे, स्लेट सां हूंदो आहे, पंहिंजी अलफ़ बे सां हूंदो आहे, ॿातड़ी ॿोली सां हूंदो आहे, वणनि टिणनि सां आहे। मां साईं हिन सॼे पंहिंजे कल्चर खे, पंहिंजी तहज़ीब खे, तमदुन खे, पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजी असासी शाइरी खे, सिंध जे सूफ़ियुनि खे ओण थो कयां, पंहिंजो थो कयां। इन सभिनी अक़दारनि सां मूंखे यकीन कयो त इश्क आहे ऐं उन्हनि शयुनि खे पंहिंजो कयां थो ऐं उन्हनि शयुनि खां पाण खे धार करे ई नथो सघां। मूंखे मुंहिंजो इश्क इनफ़रादी तव्हां न वठी वञो, उनखे इज्तमाही वठो। इन्हनि सभिनी इहे सभु शयूं मुंहिंजूं महबूब शयूं आहिनि, इहे सभु शयूं मूंखे प्यारियूं आहिनि। ईअं ई प्यारियूं आहिनि जंहिं हिकिड़े फ़र्द वाहिद आशिक़ खे पंहिंजो महबूब प्यारो हूंदो आहे, त इहे सभु शयूं मुंहिंजूं महबूब आहिनि, इहे सभु शयूं मूंखे प्यारियूं आहिनि। तालीम मिले पई, असांजी तालीम जो जेको भुगतान उनखे तव्हां पंहिंजी नज़र में कीअं था कयो? छा उस्ताद पंहिंजो उहो जेको फ़र्ज़ु आहे पूरो करे पियो या न? अदा सिंध जे तइलीम जे सुधारे जे लाइ के हिकु माण्हूअ खे ज़िम्मेवार नथो करे सघे। शागिर्द आहे, उस्ताद आहे, मुआशिरो आहे, वालिदैन आहिनि, असांजी इंतिज़ामिया आहे, असांजो कैरिकुलम आहे, निसाब आहे। इन्हनि सभिनी शयुनि में तवाज़ुन हुजे, इन्हनि सभिनी शयुनि में प्रोपोर्शन हुजे, पोइ ई उहो असांखे लाभ मिलंदो। जेकॾहिं उस्ताद सुठो पढ़ाए ऐं शागिर्द ओतिरो मुतवजह न हुजे, ओतिरो लाभ न निकिरंदो। वालिदैन उस्तादनि खां पंहिंजे ॿारनि बचनि मुताबिक़ पुछा कनि, अचनि वञनि, ॾिसनि ॿार असांजा कीअं था पढ़नि, छा आहे, उन में बि ज़रूरी आहे। निसाब बि असां वटि तमामु पुराणो पियो थो पढ़ाइजे, उनखे बि जदीद करण जी ज़रूरत आहे। इंतिज़ामिया खे बि पाक मुअत्तर ऐं साफ़ु थियणु घुरिजे। जीअं उस्ताद खां कुझु ॾेई वठी ऐं उन्हनि खे जीअं आमतौर ते थींदो आहे त उन्हनि सां रिआयतूं आहिनि, ईअं न हुजणु घुरिजे। हर रिआयत हर इंसान सां करे सघिजे थी, पर इल्म जे अज़ीम मक़सद कारण उस्ताद सां बि का अहिड़ी हरूभरू नाजाइज़ रिआयत न हुजणु घुरिजे। इन नमूने सां शागिर्द में दिलचस्पी पैदा कजे, वालिदैन ज़िम्मेवार थियनि, उस्ताद फ़र्ज़ शनास थियनि, महिनत कनि, इंतिज़ामिया साफ़ सुथरी थिए ऐं इहे सभु शयूं पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कनि, पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइनि, त असांजी तइलीम जो मयार उहो ऊचो थी सघे थो। ऐं मां पुरुमीद आहियां त इनशाअल्लाह असांजी तइलीम ॾींहों ॿ ॾींहं सुधरंदी वेंदी ऐं मायूस न आहे। अॼु असां तव्हांखां ॿुधण था कयूं कुझु जेको तव्हांजी शाइरी तव्हां शाम जी सुर्खी मां निब ॿोड़े लिखां, शाम जी सुर्खी मां निब ॿोड़े लिखां, सुबुह जी असगर उफ़क़ ज़ाहिर थिए। शाम जी सुर्खी मां निब ॿोड़े लिखां, सुबुह जी असगर उफ़क़ ज़ाहिर थिए। ॾात शर्मूंदाह खे अंदरां खपे, ॾात शर्मूंदाह खे अंदरां खपे, चो तरफ़ चांड्रोकड़ी ॿाहिरि थिए। लोक जे सोमन सहापन खे सुणी किरत वारी किरत प्यारी कीअं छॾियूं। लोक जे सोमन सहापन खे सुणी किरत वारी किरत प्यारी कीअं छॾियूं। ख़ौफ़ आ कंडनि में फटदियूं आङरियूं, पर गुलनि जी आबियारी कीअं छॾियूं। इल्म सां अख़लाक सां किरदार सां हुस्न ऐं धरतीअ सां पिण वाबिस्तगी। इल्म सां अख़लाक सां किरदार सां हुस्न ऐं धरतीअ सां पिण वाबिस्तगी। आरज़ी ख़तरात बि मद्दे नज़र, सोच पर असगर सगारी कीअं छॾियूं। असांजी ॾेह सां ऐं ॾात सां वाबिस्तगी आहे, असांजी ॾेह सां ऐं ॾात सां वाबिस्तगी आहे। ईअं जीअं कांग खे
जेका लात सां वाबस्तगी आहे असां चयो साह सिसकी ॾियूं असां चुड़ंदे मरूं छा लाइ असां चयो साह सिसकी ॾियूं असां चुड़ंदे मरूं छा लाइ असांजे कंध खे कंहिं कात सां वाबस्तगी आहे। चोसठा शहर आहिनि के ॻोढ़नि ॻाल्हि अखिड़ियुनि में ॻाढ़ाण त तोखे अचिणो आहे के ॻोढ़नि ॻाल्हि अखिड़ियुनि में ॻाढ़ाण त तोखे अचिणो आहे तो ग़म ख़ुशीअ जो ॾिए मूंखे उहो ॼाण त तोखे अचिणो आहे हिन शहर वफ़ा जे वेड़े खे असगर तूं ख़ुदा हाफ़िज़ न चओ हिन शहर वफ़ा जे वेड़े खे असगर तूं ख़ुदा हाफ़िज़ न चओ हिन शहर में हिकिड़ो भेरो वरी कंहिं काण त तोखे अचिणो आहे। हाणे मां तव्हांखां तव्हांखे इहा इल्तिजा कंदुसि त असांजे नौजवाननि खे पैगाम ॾियणु चाहियो हिन शाइरी अदब तरफ़ कीअं मुतवजा थियनि पंहिंजे सिंधी अदब पंहिंजी सिंधी शाइरी खे कीअं चंबड़नि उन में छा करणु घुरिजे उन्हनि खे उनजे लाइ तव्हां पैगाम ॾियणु चाहियो। अगरि तव्हांजे हिन चैनल जे थ्रू मां नौजवाननि खे इहो पैगाम ॾियणु थो चाहियां महिरबानी करे मुतालियो कयो पढ़ो पढ़ण खां कॾहिं वक़्तु न खणो पढ़ो ऐं मुसलसिल पढ़ो सिंध जी तारीख़ खे पढ़ो सिंध जी असासी शाइरी खे पढ़ो सिंध जी क्लासिकल शाइरी खे पढ़ो शाह लतीफ़ खे पढ़ो सिंध जे तमदुन तहज़ीब ऐं जाग्राफीअ खे मद्देनज़र रखो जंहिं धरतीअ ते रहो था जंहिं धरतीअ जो खाओ था उन धरतीअ मुतालिक़ वसी तर मालूमात हासिलु कयो मुताले जो शौक़ु पैदा कयो जेके अदब दोस्त आहियो उहे बैनुल अक़वामी अदबी अक़दार पढ़ो मुसलसिल मुतालियो कयो मुंहिंजो मुख़्तसिर पैगाम इहो आहे त पढ़ो पढ़णु तव्हांजे शौक़ खे वधाईंदो तव्हांजी लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो तव्हांजो वधंदो तव्हां वटि नयूं सोचूं नवां ख़्याल नवां क़द्र तव्हांजे आॾो ईंदा सोच जा मयार तव्हांजा बुलंद थींदा वेंदा तव्हां तकाबुली जाइज़ो करे वेंदो कंपेरेटिविटी सही करे वेंदो सही ग़लति जे विच ते तमीज़ करे वेंदो त इहो मुतालियो तव्हां में निखार आणींदो तव्हांजी शख़्सियत खे उभारींदो सुठो ॻाल्हाए सघंदव सुठो लिखी सघंदव सुठो पढ़ो त इहे बाक़ी ॿिया कम तव्हांजा आसानी सां थी वेंदा तव्हांजी शख़्सियत पंहिंजो वजूद बणिराईंदी तव्हां पंहिंजे असुल असासे सां असुल इल्म अदब जे क़दुरनि सां प्यारु करणु लॻंदव ऐं अव्हां हिन धरतीअ जे तमामु शयुनि खे सां तमामु वेझड़ा थी वेंदव तव्हां असांजे पंहिंजे धरतीअ जे बुनियादी शयुनि खां ॼण असां परभरा लॻा पिया आहियूं मुतालियो हक़ीक़ी मालूमात ॼाण असांखे उन्हनि शयुनि जे वेझो कंदी उहा जेका विच जी विती आहे उहा ख़तमु थी वेंदी जेके शयूं सम्झ में नथियूं अचनि उहे हिकिड़े दफ़े ई सम्झ में न ईंदियूं ॿियो दफ़ो टियों दफ़ो मुसलसिल पढ़ण सां असांजा उचार दुरुस्त थींदा असांखे लफ़्ज़नि जूं मानाऊं ईंदियूं असां ॼण क़ाबिल बणिजी वेंदासीं नबी साईं जी हदीस आहे इल्मु इंसान जी इज़त वधाईंदो आहे इज़त खां वधीक को ॿियो क़दुरु कोन्हे तव्हां पढ़ो इंशा अल्लाह ताला तइलीम तव्हांखे इज़त ॾींदी तव्हांखे ख़ुशहाली ॾींदी तव्हां ख़ैर सगाली जी तरफ़ वेंदव पुरअमन थींदव ॿियनि सां मुहबत करणु लॻंदव ऐं मुहबत जॾहिं करणु लॻंदव इंसाननि सां त तव्हां रब खे पंहिंजे पाण में पसंदि छो त मुहबत सां ई बंदनि सां मुहबत सां इंसान जी ख़िदमत सां ई तव्हां पंहिंजे रब खे माणे सघो था उनखे पसी सघो था ऐं उनजे बरगुज़ीदा इंसाननि में शामिल थी सघो असांजे हिन हिकिड़ो माण्हू मोती दाणो जे प्रोग्राम जी ॼाणी थी साईं असगर भट्टीअ खां असां इजाज़त वठंदासीं ऐं ईंदड़ वक़्त में बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साईं असगर भट्टीअ सां असांजा प्रोग्राम थींदा रहंदा छो जो शाइरी जूं जेके बि सिनफ़ूं आहिनि असां उन हर सिनफ़ ते साईं सां तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं तंहिं करे अॼु असांखे इजाज़त ॾियो अलाह भाई जेॾा पे